नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ख़ैबर में ख़बर ॾींदा हलूं त ख़ैबर लॻ शेर मोहम्मद ठोड़ा में सियासी समाजी ऐं सुञाण धुरिन तरफ़ां मेड़ मिंथ काफ़िलो ख़ासकेली बिरादरी ॾे आयो आहे। यादि रहे त 2016 ते टालपुर बिरादरी ऐं ख़ासकेली बिरादरी जे झेड़े दौरान थियल खूननि जे निबेरे लाइ सुञाण धुरिन जो पहिरियों क़दम, जंहिंमें सुञाण धुरिन जे हर हिकु सरदार अयाज़ मेमण अब्दुल रशीद ॾेथो, सरदार धणी बख्श सोलंकी, भाई खान जाखरो, अली अकबर खोसो, साबिक़ा SHO अयाज़ पंजूठ, मीर अदील टालपुर ऐं सियासी समाजी शख़्सियतूं मौजूद हुयूं, जेके ख़ासकेली बिरादरी जे मौजूद शख़्सियतनि मीर ख़ासकेली वटि क़ुरान पाक साण करे विया, पर ख़ासकेली बिरादरी तरफ़ां संदसि ओताकूं ख़ाली मिंथ मेड़ काफ़िलो सां ख़ासकेली बिरादरी जे कंहिं बि माण्हू मुलाक़ात न कई आहे, जंहिं जे करे मेड़ करे वेंदड़ धुरियूं वापसि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां इंसानी तरह अहिड़ियूं कोशिशूं कंदा रहंदासीं। असांजो मक़सदु आहे त सिंध में अहिड़नि मामलनि ते सलाह करायूं जीअं सिंध धरती अमन ऐं प्यार जो पैगाम ॾींदड़ धरती है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।